चिड़ी मार भी बोलते हैं इसको, है ना? चिड़ी मार भी बोलते हैं। 7000 में दे तो हेरल तो 7 है। ये कितने का है? लगे तो जोड़ो नरमा था सो और सो मस्ती विड़न था लाए प्यार था कन। दोस्तों अॼु वरी असां पहुचे आहियूं आचर बाज़ार में, लालू खेत में बर्ड्स मार्केट। दोस्तों हे ॾिसो, हे अलाए कहिड़ी नस्ल जो कुतो आहे मूंखे ख़बर न पर हिन पेरनि ते ॾिसो, हे मेहंदी हणी आहे, हिन लाइ मेहंदी अलाए कलर आहे। हिते माण्हू मेहंदी नथा हणनि, हिते कुतनि खे मेहंदियूं हणी वेठा आहिनि। ऐं बाइक ते वेठो आहे, ऐं पैसा पुछा थी मांसि 25,000 रुपया थो चए। अलाए कहिड़ी नस्ल त ॿुधाए, रेबीज़ जी अलाए कहिड़ी। सो आहे वीचारो ग़रीब कुतो, चुप कई वेठो आहे, माण्हुनि खे ॾिसे थो, सोचे थो अलाए केरु वठी वेंदो। सभई कुकड़ियूं सिधियूं वेठियूं आहिनि, अखियूं खुलियल अथनि, पर हे बंदि अथसि। भाई ये इसको क्यों पहनाया? ये लड़का है, लड़का है, लड़ने वाला मुर्गा है। दोस्तों हे ॾिसो, हे चूज़ा, हे आना। हाणे सम्झ में नथो अचे त पहिरियों अंडा आया आहिनि या चूज़ा आया आहिनि। भला ॻाढ़ा पीला चूज़ा नंढे लॻो सां धारिया आहिनि, हे बि धारिया आहिनि। ईंदा त इन्हनि अंडनि मां आहिनि। हे प्यारा आहिनि इलाही। असां नंढा हूंदा हुआसीं न, 2 रुपए में जोड़ी, 2.5 रुपए में जोड़ी हूंदी। और हे केॾो प्यारो आहे, हे केॾो प्यारो आहे पीलो। मां नंढे लाइ बि इहे अहिड़ा ई कलर वठंदो हुउमि। ॻाढ़ो न वठंदो हुउमि, पीलो वठंदो हुउमि, साओ वठंदो हुउमि, अछो वठंदो हुउमि। ॻाढ़ा न वठंदो हुउमि, ॻाढ़ा जल्दी मरी वेंदा। सो दोस्तों हाणे हे 100 रुपए जोड़ी आहे, 150 रुपए जोड़ी। दोस्तों अक्सर तव्हां ॾिठो हूंदो पहाड़नि में, घिटियुनि में नंढड़ा हिकिड़ा ॿार हूंदा आहिनि जेके ॿिली खे रसी ॿधी ऐं छिका हूंदी अथनि गेला। सो हिते बाज़ार में बि हिकिड़ी ॿिली खणी आया आहिनि। पोइ 7-8 ॼणा वेठा था मथां हथ फेरनि से। मूंखे त लॻे थो हथ फेरे फेरे ॿिली मां हिनखे कुओ बणाए छॾींदा। सब बार बस उन्हें मथा हुजूम है तो आ जाओ बेटा, तुम भी लगा लो हाथ इसको, आ जाओ। ए भाई वॾो बि हथणेसि थो। हाणे मूंखे लॻे थो इहा ॿिली कुओ न थी वञे। दोस्तों असांखे कॉकेट जा 2 बच्चा था नज़र अचनि। बच्चा त न, हे वॾा था मूंखे नज़र अचनि। हेर सो पर हिन अधे खां मां पुछुमि त चई नरमाद जी का ख़बर न आहे। बाक़ी हिकिड़े जी क़ीमत जेका आहे उहा 3 लख रुपया आहे। हिन जी क़ीमत जेका आहे उहा 3 लख रुपया आहे। ख़ूबसूरत परिंदो आहे, तमामु ख़ूबसूरत परिंदो। हेर सो नंबर वठी था छॾियूं देख। हाँ दोस्त अपना नंबर तो बताओ ना। 0333 27 14 273 27 14 273। तो दोस्तों जंहिंखे खपे 3 लख रुपया हिन जा थो चए, हिन जा 3 लख रुपया हिन जा थो चए, जेको बाइक ते वेठो आहे। 6 लखे जोड़िया थी थो सघे, घटि बि करे नंबर अची वियो अथव दोस्त जो। दोस्तों कोकेटो तव्हां हो त ॾिठो, पर हे कोकेटो बि ॾिसी छॾियो। हिन में पिंक कलर थोड़ो मिक्स थो अचे, पर हिन स्टाइल ही चेंज आहे। हिन स्टाइल चेंज आहे। चाचो खणी वेठो आहे, चाचो पुराणो इलाही। चाचो हिते मूंखे नज़र ईंदो आहे। हे ॾिसो न, हिन स्टाइल ॾिसो, हिन स्टाइल ही चेंज आहे। वाह, चाचे को पुछूं था ये कितने का है, ये कितने का है भाई बच्चा भाई, ये है कितने का? सेल नहीं है दोस्तों। हिकिड़ो परियों पियो आहे, हिकिड़ो हे पियो, पर हे कमाल आहे। चए तो मां एड्रेस या नंबर न ॾींदुसि, चकायूं ताईं। स्टाइल हिन जा ख़तम ई नथा थियनि। वाह, हे लॻे थो जोड़ो आहे नरमाद आहे, लॻे थो जोड़ो आहे नरमाद आहे। ॾिसो और ॾिसो न, मस्ती ॾिसो, मस्ती विड़नि था, अलाए प्यार था कनि छा था। मूंखे त लॻे थो विड़नि था, हे हेठि लही आहे। वाह भाई, भॻो थो वञे। ज़बरदस्त क़िस्म जी शइ आहे। अधी वेठी, अधी को इंटरव्यू वठो आहे, पर अधी अॼु बिज़ी लॻी पई आहे। ॿिया यूट्यूबर बि बीठा अथसि, इन करे फ़िलहालु अधी खे असां रेस्ट था ॾियूं। बाक़ी अधी वटि तोता इलाही बीठा आहिनि, अधी जा तोता आहिनि। हिकिड़ो अधो हेॾे तोतो खणी बीठो आहे, हे ॾिसूं था। डर रहा है। दोस्तों हे कमाल जो तोतो आहे, सिंधी तोतो, पर कमाल जो तोतो आहे। ऐं वॾी ॻाल्हि ॿुधायांव, हे गारियूं बि ॾिए थो। दोस्तों केॾो प्यारो आहे, माशाल्लाह, बहुत प्यारा है माशाल्लाह। ये आप क्या बेच रहे हो क्या? जी, कितने का है? ये 40,000 रुपये। 40,000। ये नरी लग रहा है। ये नरी है, काटता नहीं है। अभी आप अपना हाथ दो, चे तो कट्टे न दो, चक्र थोड़ा। अच्छा, ये मुझे तो इसने थोड़ा मारा, या नए आदमी को काटेगा? ये काटता ही है। अच्छा,
कि मेरे सोना नहीं है। 40,000 जूते जो हाँ डालो भाई, नहीं कटेगा नहीं कटेगा नहीं कटेगा वो भी डर रहा है। हिकिड़ो हेॾो ॿियो बीठो अथसि। बोलने वाला है। अच्छा मुझे लग रहा है इसको देखकर वो ऐसे कर रहा है। नहीं 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 आप वहाँ ले जा, कोने में ले चल इसको, गैरते का करेगा। बेटो बोलो चूतिया, बेटो चूतिया बगैरत। भाई ये तो गालियाँ दे रहा है, अरे हाँ ये तो गालियाँ दे रहा है भाई 40,000 भी दे और गालियाँ भी खाए यार, ये गलत बात है। हाँ भाई 40,000 देकर गालियाँ कैसे खाए भाई। ये खूबसूरत फीमेल लग रही है मुझे। बच्चा है, ये देखो ये भी बच्चा लग रहा है। माशाल्लाह माशाल्लाह। तमाम बेहतरीन आहे। बसि इहो गारियूं कढे थो, इहा बदतमीज़ी वारी आदत अथसि। पैसा नॉर्मल करे सघे थो, कुझु घटि करे सघे थो, 40,000 चए थो कुझु घटि करे सघे थो। दोस्तो असांखे मार्केट में वरी हिकिड़ो अधो नज़र अची वियो आहे। अधे वटि नायाब हिकिड़ी शइ आहे। हाणे शइ तव्हांखे नज़र अचे थी साम्हूं। हे कुझु वक़्तु पहिरियों मां बि वरितो, हाणे हिनखे बास था चवनि, शिकरो था चवनि, छा था चवनि, इहो अधे खां पुछी था वठूं भाई ये कौन सी चीज़ है? ये है शिकरा भाई। शिकरा, अच्छा शिकरे की भी बहुत सारी नस्लें होती है। जी भाई बहुत सारी इनकी आंखों की भी नस्लें होती हैं। कुछ आंखें इनकी जो रेड होती हैं, कुछ काली होती हैं, कुछ जैसे ब्लू टाइप की होती हैं, और कलरों का भी फ़र्क होता है। लेकिन ये जो पेवर होता है ये ब्लैक आइज में आता है, ब्लैक और रेड आइज में आता है। तो ये आपने क्या बचपन से रखा है या अभी रखा है? ये एक दोस्त के पास सेटअप है भाई, उसने बस ये पाला हुआ था, तो उसने भी बोला कि सेल करवा दो। ये कितने का है, पैसे बता सकते हैं? 7,000 रुपये का, 7,000 7,000। आप अपना नंबर देंगे? 0345 8844 901। दोस्तों 7,000 में ॾे थो, शिकरो आहे। हिनखे कुझु माण्हू वरी चिड़ी मार भी बोलते हैं इसको, है ना, चिड़ी मार भी बोलते हैं। 7,000 में ॾे थो, हिरियल त सत ते वेठो अथसि। हैंड टेम आहे। नंबर अधे जो अची वियो आहे, जंहिंखे खपे ॿुधाए सघे थो, वठी सघे थो, ऐं 2 रुपया घटि भी थी सघनि था। सेड़ जो बच्चो आहे, सेड़ जो बच्चो वीचारो बुख ते आहे, उन ते आहे, पाणी थो ॻोल्हे, ॾिसो था पाणी थो ॻोल्हे। और अरे पानी पीअंदे पानी? अरे भाई इसको पानी दे दो यार, पानी दो। अरे हिकिड़ो ॿियो बि आहे, हिकिड़ो ॿियो बि आहे, हे ॾिसो हिकिड़ो ॿियो बि आहे। अरे कुकड़ जो बच्चो मारेसि थो हिनखे, नंढिड़ो केतिरो आहे, प्यारो आहे। गुलू गुगलू, और अखियूं ॻाढ़ियूं अथसि, हिन जूं अखियूं ॻाढ़ियूं आहिनि गुगलू जूं। ऐं जेको कुकड़ जो बच्चो आहे न, इहो शरारती आहे, इहो हिनखे ठूंगा थो हणे, हिनखे इलाही शरारती आहे नंढिड़ो, सफ़ा नंढिड़ो, अखियूं ॻाढ़ियूं अथसि, रेड, कन ॻाढ़ा अथसि, पिंक कलर जा। और बढ़ियो वाह दोस्तों, ये ॾिसो टर्टल, ये काट नहीं रही आपको? एक ही दाना क्या काटेगा? अरे हाँ भाई एक ही दाना सर, क्या काटेगा? एक ही दाना है। ये कितने का है? हाँ ले लो आप, जो मुनासिब समझे दे दो यार। अरे भाई ये तो कुम्मी है, वाह कुम्मी दो दोस्तों। हाँ? सिंधी में इसको बोलते हैं कुम्मी, अच्छा इंग्लिश में टर्टल और कछुआ, है ना, ये वही है।